दोस्तों अस्सलाम वालेकुम। मैं हुसैन अब्बास। पीपल्स पार्टी योम तासीस जो जलसो क़्वेटा में कयो। पीपल्स पार्टी कोशिश कई तो जलसो वॾो थिए, कामयाब थिए, पर उन में ॿ टे शयूं हुयूं, उन में इलाही नुस्खो हुआ। एक तो पीपल्स पार्टी के जलसे में बलोचिस्तान जा लोकल माण्हू शरीक न थिया। ॿियो तो पीपल्स पार्टी में को भी बलोचिस्तान जो को वॾो नाले वालो सरदार न शरीक थियो, न जलसे में कोई शरीक थियो। पीपल्स पार्टी सिंध में माण्हू एडवांस में घुराए रखा हुआ, छाकाणि त पीपल्स पार्टी की क़यादत के खबर हुई तो बलोचिस्तान जा माण्हू जलसे में न ईंदा, जंहिं करे उन्होंने कोशिश कई। उन्हनि जो टारगेट हुयो तो 1.5 लाख का मथे माण्हू सिंध में जलसे में शरीक थियनि। बहरहाल 1.5 लाख माण्हू तो शरीक कोन थिया सिंध में, पर पोइ भी सॼी सिंध के काफ़ी ज़िलनि में वॾे तइदाद में कारकुननि अॻुवाणनि खे खणी उते पहुचायो वियो जलसे में। ऐं पोइ अॻियां मक़ामी माण्हुनि खे विहारियो वियो। ऐं पोइते सिंध सां तइल्लुक़ रखंदड़ पीपल्स पार्टी के अॻुवाणनि ऐं कारकुननि खे विहारियो वियो। जलसे में इलाही सारियूं ॻाल्हियूं हुयूं। हिकु त का दुआ जी दॿ बिलावल साहब ॾिनी ज़रदारी साहब जिन खे, जंहिं चयो त मुंहिंजो पुटु वज़ीर आज़म थी चुको आहे ऐं दुनिया के कई मुल्कनि में घुमी अची चुको आहे। ॿियो त ज़रदारी साहब चयो त आउं ग़रीबनि जे जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि, आउं उन्हनि जे लाइ ख्वाब ॾिसंदो आहियां, प्यारा प्यारा ख्वाब ॾिसंदो आहियां, हसीन ख्वाब ॾिसंदो आहियां त ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि उहे तरक़ी कनि, उहे अॻिते अचनि। ग़रीबनि जा ॿार जेको आहे उहे हक़े हुक्मरानी में शामिल थियनि। ग़रीबनि जे ॿारनि जे लाइ ज़रदारी साहब तमामु घणो उतावलो आहे, परेशान आहे। चए थो रोज़ु मूंखे ग़रीबनि जा ॿार ख्वाब में ईंदा आहिनि, जिन खे आउं चाहियां थो त इहे सिंध में मुल्क में वॾा तरक़ी याफ़्ता बणजनि। हाणे ज़रदारी साहब जिन खां सवाल आहे त साईं ग़रीबनि जा ॿार कीअं अॻिते ईंदा, कीअं तरक़ी कंदा? स्कूल त आहिनि कोन, इस्पतालूं बि कोन्हनि के, पीअण जो पाणी भी कोन्हे को, डेवलपमेंट भी ज़ीरो आहे, त पोइ ग़रीबनि जा ॿार छा कीअं अमीर थींदा, कीअं तरक़ी कंदा, कीअं तव्हांजे ख्वाबनि जी साबिया कीअं थींदी? हाणे बिलावल ज़रदारी साहब मञूं था त ज़रदारी साहब के ॿारनि जी फ़िक्र आहे, पर पंहिंजनि जी। जेकॾहिं ज़रदारी साहब के ॿारनि जी फ़िक्र हुजे हा त पोइ ग़रीबनि ऐं मिसकीननि जा ॿार बुखूं न काटिनि हा। ज़रदारी साहब के जेकॾहिं ॿारनि जी फ़िक्र हुजे हा त पोइ स्कूल हुजनि हा, इस्पतालूं हुजनि हा, डेवलपमेंट हुजे हा, माण्हुनि ताईं खाद खुराक पहुचे हा। बहरहाल ख्वाबनि ते त पाबंदी कान्हे का। ज़रदारी साहब ख्वाब ॾिठो, बिलावल वज़ीर आज़म थी वियो, सॼी दुनिया बि घुमी आयो। ईअं ई ज़रदारी साहब ख्वाब ॾिठो आहे त ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि उहे तरक़ी पिया कनि। जलसो ज़ाहिर आहे बुरी तरह नाकाम वियो आहे। बलोचिस्तान जा माण्हू जेके आहिनि उहे शरीक न आहिनि थिया, जंहिंजे करे आउं सम्झां थो त सिंध मां माण्हू घुराए जलसे के कामयाबु कराइण का एॾी वॾी का सियासी रिवायत कान्हे का। पर हूअं बि पीपल्स पार्टी पंजाब में, बलोचिस्तान में, केपीअ में जिथे भी वॾा जलसा कया आहिनि, सिंध मां ई माण्हू घुराईंदी आहे। ज़ाहिर आहे सिंध में माण्हू उन्हनि जा ग़ुलाम आहिनि, उन्हनि जा पार्टी अॻुवाणनि माण्हुनि करप्शनूं त कयूं आहिनि न उन्हनि जे माण्हुनि। उन्हनि करप्शनुनि मां उन्हनि करोड़े अरबा रुपया कमाया आहिनि, त ज़ाहिर आहे ड्यूटी त ॾींदा। ज़रदारी साहब खे अलाह ख़ुशि रखे, बिलावल साहब खे अलाह ख़ुशि रखे। इहे जेसि ताईं सिंध में हुक्मरानी कंदा रहंदा, ग़रीबनि जा ॿार इहे ई तरक़ी कंदा रहंदा जेका तरक़ी कंदा पिया अचनि। न इस्पताल, न स्कूल, न रस्तो, न रोड, न डेवलपमेंट। अल्लाह ई अल्लाह, ख़ैर सलाह।